पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान फैसल करीम कुंडी पीटीआई ते तनक़ीद कंदे चयो आहे त हुननि चयो त आर्मी चीफ ऐं DGISI सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ वारा मिस कॉल जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स पार्टी जे अॻवान फैसल करीम कुंडी चयो त PTI वारनि चयो त आर्मी चीफ DGISI सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। उन लोगों के साथ कभी मुज़ाकरात नहीं हो सकते जो पाकिस्तान में दहशतगर्दी फैलाता है, जो पाकिस्तान के आइन को नहीं मानता, जो पाकिस्तान के कानून को नहीं मानता, चाहे वो खैबर पख्तूनख्वा के हैं, चाहे वो बलूचिस्तान के बलोच हों, पश्तून हो, जो भी पाकिस्तान के आइन और कानून को नहीं मानता उसके साथ कतई मुज़ाकरात नहीं हो सकते। फैसल करीम कुंडी चयो तहरीक इंसाफ़ हाणे सऊदी अरब ते बि तनक़ीद शुरू करे छॾी आहे। माज़ीअ में PTI चीनी सदर जो दौरो मुतासिर कयो हो। फैसल करीम कुंडी जो चवणो त असां सियासतदान आहियूं, ॻाल्हियुनि ते यकीन रखूं था। फैसल करीम कुंडी चयो त PTI वारा ॿीहर फ़ौज खे सियासत में धिके रहिया आहिनि। PTI खे सियासी माण्हुनि सां ॻाल्हियूं करणु घुरिजनि।